अवा के खबर आ 4 अहिड़ा माण्हू गुज़रिया हन जन रूए ज़मीन ते बादशाही कई आहे। 2 मुसलमान हा, 2 काफ़िर हा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, हज़रत सिकंदर ज़ुल्करनैन, 2 मुसलमान रूए ज़मीन जा हाकिम थिया। हिकिड़ो वरी काफ़िर, हिकिड़ो नमरूद जे रूए ज़मीन ते बादशाही कई, ॿियो बुख़्ते नसर। बुख़्ते नसर ख्वाब लधो, सुबह जो जादूगर घुराई। ओ जादूगरो, जी साईं, रात मां ख्वाब लधो आ, उन जो ताबीर बुधायो। बुख़्ते नसर खे चऊं, हाज़ुर साईं, मिंट कंदासे, असां वॾा क़ाबिल आहियूं, जल्दी तोखे ताबीर बुधाईंदासे, पर ख्वाब बयान कर। बुख़्ते नसर खां ख्वाब विसरी वियो हुजे, चवण लॻो आ, बा ख्वाब मूंखां विसरी वियो आ, ताबीर बि बुधायो त ख्वाब बि तव्हां बुधायो। साईं बदरदीन न चवे, साईं मुफ्ती साहब मां ख्वाब लधो आ, ताबीर बुधाए। मां चवांसि कहिड़ो ख्वाब लधई? चवंदोसीं मांखे विसरी वियो आ, हाणे मां कहिड़ो ताबीर कयां? हद ते त पाण सुतो पियो हो, ख्वाब पाण लधई, मां शाहपुर चा कर, हाणे मूंखे कहिड़ी ख़बर? जादूगर चयोसि तो ख्वाब लधो आ, ताबीर तॾहिं ॿुधाईंदासे जॾहिं तूं ख्वाब बयान कंदे। तूं ख्वाब बि चवे थो विसरी वियो आहे त असांखे ताबीर त चई कोन थो। चई भला अहिड़ो को माण्हू ॾसियो जो मुंहिंजो ख्वाब बि यादि ॾियाराए त मुंहिंजो ताबीर बि मूंखे बयान करे ॿुधाए। सभिनि चयो हाओ साईं, हिकिड़ो शख़्स आहे जेको असांखे सुझे थो, जेको तोखे ख्वाब बि ॿुधाईंदो त ताबीर बि ॿुधाईंदो। चई कहिड़ो आहे? चई असांजे मुल्क में रहे थो, तुंहिंजे बादशाही में रहंदो आ, नबी थो सॾाए, उन जो नालो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम आ। उन दानियाल खे घुराए त तुंहिंजे ख्वाब जो ताबीर बयान कंदो। बादशाह जे अमर सां दानियाल अलैहिस्सलाम खे घुरायो वियो। ओ दानियाल, मां ख्वाब लधो आ, जल्दी मूंखे उन जो ताबीर ॿुधाए। मुल्ला चवंदो आ, नबीअ खे ख़बर कान हूंदी आ, अड़े नबी त तुंहिंजे दिल मां बि घुमींदो आहे। ही थो चवे त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर नाहे। ओ जाहिल, तिरमिज़ी शरीफ पढ़, मुझे महबूब फरमायो आहे, इत्तक़ू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह। मोमिन जे दिल में अल्लाह पाक अहिड़ो त नूर रखियो आहे, उन जे आॾो वेहो त पाण संभाले वेहंदा कयो, ड्रिजंदा कयो, मतां दिल में विसविसा कंदा कयो। छाजे करे जो अल्लाह जे वलीअ जे दिल वारो नूर तुंहिंजे दिल जे राज़ खे ॼाणी वठंदो आ। तंहिंजे करे त अल्लाह जे वलीअ जे कचहरी में वेहो त दिल खे हाज़िर करे वेहजो। दानियाल अलैहिस्सलाम नंढड़ा, दानियाल अलैहिस्सलाम फरमायुसि त ख्वाब ॿुधायां? चई हा ॿुधाए। चई तो रात ख्वाब लधो आ, हिकिड़ो तोखे बुत नज़र आयो आ, जंहिंजी पत्थर थी वियो आ, जो जंहिंजो तरो ज़मीन ते आ, पत्थर जी चोटी आसमान ते आ। उन पत्थर मां नूर जूं लाटूं निकितियूं आहिनि, अहिड़ियूं त लाटूं निकितियूं आहिनि जो मशरिक़ खां मग़रिब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं जहान रोशन थी वियो आ। बुख़्ते नसर बादशाह खे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। किसी दिल जो ख्वाब रात मां लधो आ, माखों विसरी वियो, तोखे कीअं आयो? चई इन ॻाल्हि खे छॾ, ताबीर ॿुध। चई ॿुधाए। चई ताबीर इन जो इहो आ त इहो जेको बुत नज़र आई, मथो सोन जो, मुंडी हुन जी चांदीअ जी, टंगूं हुन जूं पितल जूं, पेर हुन जा ठिकर जा, इहे दुनिया जा मुख़्तलिफ़ मज़हब गॾिजी हिकिड़ो बुत ठही पियो आ। मथां जेको पत्थर किरियो आ, जंहिं पत्थर हिन खे ख़तम करे छॾियो आ, उहो पत्थर वधी आसमान खां मथे हलियो वियो आ, जंहिं मां नूर पैदा थी जहान खे मुनव्वर थो करे। इहो दुनिया जे दीननि खे ख़तम करण वारो आख़िरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह ईंदो।
जंहिंजी हुकूमत खां सवा ॿिए जी हुकूमत हूंदी कान। मशरिक़ खां मग़रिब ताईं, शिमाल खां जनूब ताईं, जग जग जे ज़ाले ते या रसूल अल्लाह जो नारो हूंदो।